सिंध प्रेस क्लब सज्जर चांग के दोस्त अमीन नोड़ियो जी टंडोला यार जे बहादुर बेबाक साफ़ी नसीर नोड़ियो जे विछोड़े ते खेस भेटा है तो नसीर हलियो वियो यो ज़हर भरियो सच जो ढुक निड़ीअ खां हेठ नथो लहे। मौत बरहक है पर के विछोड़ा अड़ा त गहरा हुंदा आहिनि ऐं अड़ा घाव ॾेई वेंदा आहिनि जिनके साड़न सां दिल रत जा ॻोढ़ा रोहंदी आहे। ऐं शायद नसीर के संदसि विछण जी ख़बर पइजी चुकी हुई तॾहिं त हुन कलम खणी कुछ हिन तरह लिखियो आहे त गसन ते धूड़ पई उड़ंदी हवा में टार पिया लुॾंदा। गसन ते धूड़ पई उड़ंदी हवा में टार पिया लुॾंदा ॿधी के पींघ पोतिन सां उते के ॿार पिया लुॾंदा। तॾहिं बस ॻोठ तुंहिंजे में असीं हिकु यादि हूंदासीं असीं हिकु यादि हूंदासीं। लॻड़ जीअं वाह में हूंदुसि हवाई ज़ोर थी वेंदी लॻड़ जीअं वाह में हूंदुसि हवाई ज़ोर थी वेंदी हयाती ॿार जे हथ मां छॾायल डोर थी वेंदी। तॾहिं बस ॻोठ तुंहिंजे में असीं हिकु यादि हूंदासीं तॾहिं बस ॻोठ तुंहिंजे में असीं हिकु यादि हूंदासीं। भरियल ही भर्त जा चोला बदन ते बाहि थी वेंदा सड़ी सभु ख्वाब ही वेंदा चिताऊं चाह थी वेंदा। तॾहिं बस ॻोठ तुंहिंजे में असीं हिकु यादि हूंदासीं तॾहिं बस ॻोठ तुंहिंजे में असीं हिकु यादि हूंदासीं। खणी अख ते उन्हनि जो सुंहुं अव्हां जे घर मिटी थींदसि खणी अख ते उन्हनि जो सुंहुं अव्हां जे घर मिटी थींदसि दीनू शाह जे दगन ते ऐं अमड़ जे भर मिटी थींदसि। तॾहिं बस ॻोठ तुंहिंजे में असीं हिकु यादि हूंदासीं तॾहिं बस ॻोठ तुंहिंजे में असीं हिकु यादि हूंदासीं।